जय श्री राम, जय जय समाधि वारा। गुरु जी मिठड़ी प्यारी भागवान साध संगत। उम्मीद है तव्हां सब खुश हूंदवे। परमात्मा प्रभु तव्हांखे सदाईं खुश रखे, आबाद रखे। तव्हां असांखे सत्संग जी वीडियो जी सुठी मोट ॾियो था, उनजे लाइ तव्हांजो धन्यवाद आहे। सो अॼु हिकिड़ो ॾाढो प्यारो प्रसंग, ॾाढी प्यारी कथा अव्हांजे लाइ मां खणी आयो आहियां। कृपया इन खे गौर सां ॿुधो ऐं आख़िर ताईं ॿुधो, तव्हांखे सम्झ अचे त कीअं हिकिड़ो मिसकीन, कीअं हिकु न पढ़ियल लिखियल, न सम्झ वारो, न ज्ञानवान, न कुछ भी ना, लेकिन पोइ बि ॾिसो केॾी उन महानता पाती। पुराणे ज़माने हिकिड़ो कथा आई आहे त कंहिं गांव में हिकिड़ो चरवाहो बकरहार रहंदो हुयो। उहो बकरहार डेली सुबुह जो बकरियूं 8-10 बकरियूं 15 बकरियूं पंहिंजियूं जेके हुयूं खणी करे वेंदो जंगल में, उनखे गाह बाह चरवाए करे खणी राह जो मोटी ईंदो। रोज़ जो रूटीन हो, इहो नियम हो। हिकिड़े ॾींहुं उन खे कंहिं अची चयो त बकरहार, तुंहिंजे गांव में, तुंहिंजे शहर में संत आयो आहे, गुरु आयो आहे, मुर्शिद आयो आहे तुंहिंजो। ख़ुशि थियणु लॻो, गदगद थियणु लॻो। चयो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, गुरु मुंहिंजे शहर में चरण घुमाया आहिनि, मुर्शिद मुंहिंजे चरण में घर में चरण घुमाया आहिनि। सो इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, मां भागशाली आहियां, मुंहिंजे शहर में आयो आहे। चयईंसि पोइ छा तूं मिलणु न वेंदे? चयो वेंदुमि, बिल्कुलु वेंदुमि, बिल्कुलु मिलणु। चई किथे रहियल आहे? चई फलाणे घर रहियल आहे, फलाणे मुरीद जे घर, शेवक जे घर। सोनी बकरहार छा कयो, हिकिड़े बकर खे हितां थोरो ज़बा करे, यानी तो थोरो कट ॾेई करे, कुई करे, सॼो खल बल न लाथईं, सिसी न लाथईं, पावा न लाथईं, लेकिन थोरो कट ॾेई करे उहो खणी करे वञी मुर्शिद सां मिलियो। चरण कमलनि में मुर्शिद जे रखे करे चरणनि में उन्ही जे बकर खे विनती करणु लॻो, साईं मां तव्हांजे लाइ हे भेट आंदी आहे, मांसां ॿियो कोई पैसो न आहे, पाई न आहे, न कोई अमूल्य कोई वस्तु आहे, मांसां इहे 8-10 15 बकरियूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ो बकर खणी आयो आहियां, सो तव्हां दावत कयो। गुरु या मुर्शिद चवणु लॻुसि त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पर हिकिड़ो जेको मुरीद हुयो, उहो अॻितो बीठो हो, जेको मुर्शिद वेठो कुर्सी ते, मुरीद बीठो हुयो, उन कन में चयो साईं, हे बकरहार जेको आहे न मंदरु वेंदो आहे, न कंहिं दरबार वेंदो आहे, न हे विर्त रखंदो आहे, न कोई दान कंदो आहे, न पुण्य कंदो आहे कोई, ऐं न ई कंहिं संतनि ॾे वेंदो आहे, न ही विर्त रखंदो आहे, न नेम कंदो आहे, न कुझु वारींदो बि आहे, या ग्यारस हिकिड़ो एकाणा या कुझु बि न वारींदो आहे। गुरु चयो अच्छा, सफ़ा हो आहे। चवणु लॻुसि बकरहार, हे छा ॿुधां थो मां? चए क़िबला मालिक साईं हुकुम कयो। चए न तूं मंदरु वेंदो आहे, न मथो टेकींदो आहे, न विर्त नेम पूजा पाठ कुझु बि न कंदो आहे, तूं सनानु बि न कंदो आहे, हे कीअं पोइ असां तुंहिंजो बकर कीअं क़बूल कयूं दावत जी? हथ जोड़े वेनती करणु लॻो, साईं बिल्कुलु बराबरि, तव्हां चवणु बिल्कुलु सही आहे, मां बिल्कुलु न सनानु कंदो आहियां, न मां मंदरु वेंदो आहियां,
न मां पूजा पाठ वग़ैरह, न मां कॾहिं विर्त रखियो आहे, न ग्यारस विर्त वग़ैरह कुझु बि न मां वारींदो आहियां। चयो आहे पोइ त तुंहिंजो इहो बकर या तुंहिंजी दावत सां क़बूल न करे सघंदासीं। चई ठीकु आहे साईं, जीअं तव्हांजी इच्छा, जीअं तव्हांजी मर्ज़ी। उहो हथ जोड़े करे जेको बकर ज़बा थियल हो उहो पियो हुयो चननि में साईं जे मुर्शिद जे गुरू जे, उनखे हथु लाहे करे इशारे सां थपथपी ॾेई चई उथी अबा बकर, तोखे मुर्शिद गुरू क़बूल न कयो। उनजो चवणु बकरहार जो ऐं उहो जेको छेलो हुयो बकर हुयो उथी बीह रहियो। जीअं बकरहार अॻिते वियो उहो उनजे कढ कढ वञणु लॻो। गुरू मुर्शिद उहो ॾिसी करे हैरान थी वियो, अरे हे हेॾी वॾी ॻाल्हि, हे त बकर ज़बा करे खणी आयो हुयो, कीअं उथी करे खड़ो थी बीठो। सो इन तजसुस में, इन ख़्यालनि में रात जो अधु राति थी त उहो जीअं 5 बजे 5:30 बजे बकरहार उथंदा आहिनि, बकरियूं खोले करे रवाना थींदा आहिनि। हे मुर्शिद जेको गुरू हुयो उहो वियो बकरहार ॾे, चवणु लॻो बकरहार खे त बकरहार हाल तॾहिं वेली, हे एॾो तूं कीअं पातो, न तूं मंदरु वञे, न तूं मस्जिद वञे, न तूं नेम पूजा पाठ वग़ैरह कुझु करें, तूं कुझु बि न करें, न विर्त रखें, न ग्यारस वारे, न कोई ॾिण वारे, पोइ बि तूं एॾी शक्ति कीअं पाती जो बकरहार खे थपकीने बकरहार उथी वेही रहियो, बकर उथी वेही रहियो। बकरहार चवणु लॻो साईं बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे, हर शइ तव्हांजी सही आहे, मां कुझु बि न वारींदो आहियां, लेकिन मां जेॾीमहिल झंगल वेंदो आहियां ऐं उते ॾिसंदो आहियां, वाह मालिक वाह तुंहिंजा रंग, हे कीअं तूं वण बणाया थी, हे कीअं तूं फल फुल ॿूटा बणाया थी, कीअं नंढड़ो एतिरो जो पक्षी जेको न असां किताब में पढ़ियोसीं त पक्षी जेको दाणो खाईंदा आहिनि, कुझु अहिड़ा पक्षी आहिनि जेको दाणो खाईंदा आहिनि, दाणो खाई करे पोइ कंहिं बि ज़मीन ते उहो पंहिंजो पोटी कंदा आहिनि, उहो पंहिंजो गंद उछलंदा आहिनि, त उन गंद मां त उन बारिश पवंदी आहे, पाणी पवंदो आहे, त उन मां हिकिड़ो गुल पैदा थी वेंदो आहे, ऐं उहो गुल अॻिते हली करे उहे काफ़ी वञी करे वॾो वणु बणिजी वेंदो आहे। किताब में असां पढ़ियोसीं नंढे लाइ, मूंखे यादि अञा बि। ऐं कई अहिड़ा जेका दरिया जे किनारनि ते जेके वण हूंदा आहिनि, उहो दरिया जे ज़रिए उन जो ॿिज ईंदो आहे, उते पोखिजी पवंदा आहिनि, वॾा थी वेंदा आहिनि। त मां ॾिसंदो आहियां कीअं प्रभु, कीअं परमात्मा, कीअं मुंहिंजा रब साईं, त हे नंढड़ो ॿिज मां तूं हेॾो सारो मज़बूत वणु करे छॾे थो पियो, कीअं तूं पहाड़ बणाया आहिनि, कीअं सुहिणा सुहिणा झरना, कीअं झरननि मां पाणी वहे थो पियो, कीअं पाणी ॿाहिरि निकिरे थो पियो, केॾो सुठा नज़ारा ठाहिया अथई। त इहो वेही करे मां उते बसि प्रभु परमात्मा जी साराह कंदो रहंदो आहियां। नंढो जेॾी महिल बछड़ो ॼाईंदो आहे छेलो, पोइ मां उन छेले जा कन ॾिसंदो आहियां, हथ अखियूं पेर ॾिसंदो आहियां, छेड़ो सुंदर हूंदा आहिनि ॾाढा। मां बि कल्ह अचां पियो समाधियुनि ते त नंढड़ो हिकिड़ो ॿारड़ो हुयो, उहो नंढड़ो ॿारड़ो उनखे जेको आहे न छेले खे नंढे खे उनखे बकरे खे खणे पियो, त मां ॾिठुमि त एॾो सुंदर, एॾो प्यारो, सॼो वाइट कलर जो हुयो, ऐं उनजे चहिरे ते थोरो कारा कारा दॿा हुया, शरीर ते कारा दॿा, ॾाढो ख़ूबसूरत लॻे पियो। त उहो चइबो बकरहार बि चइबो, मां हुनखे ॾिसंदो आहियां, कन ॾिसंदो आहियां, हुनजा पुछ ॾिसंदो आहियां, हुनजो ॼंघा पेर ॾिसंदो आहियां, कीअं केॾा ख़ूबसूरत तूं बणाईंदो पिया भॻवानु, मुंहिंजा रब साईं, हीअ केॾी तूं प्यारी प्यारी सृष्टि बणाई आहे मुंहिंजा रब। बसि मां वेही करे तुंहिंजी तारीफ़ कंदो आहियां, बसि मां ॿियो कुझु न कंदो आहियां। मुर्शिद हैरान थी वियो, चवणु लॻो वाह मुंहिंजा मालिक वाह, अॻिजे त तुंहिंजी दरगाह में कणा बि अॻिजी वेंदा आहिनि, न त मणनि खे मोट थी वेंदी आहे। अॻिजे त तुंहिंजी दरगाह में बग़ैर इबादत जे, बग़ैर पूजा पाठ जे तुंहिंजे प्रेमी, तुंहिंजा माण्हू अॻिजी वेंदा आहिनि। नाग जिन त वॾा वॾा ऋषि मुनि साधू संत नाग आहिनि। अवतापरीन जो हिकिड़ो कलाम आहे,
एक खत लिखेंगे हम मौला के नाम। उन ॿुधाए थी पई अब्दा परवीन त कई वॾे वॾे माण्हुनि जूं नस्लां ख़तमु थी वियूं, उन इबादत करे 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 थकिजी पिया, लेकिन मौला खे न पाए सघिया, रब खे न पाए सघिया। ऐं मुंहिंजा उहो बि चए पियो, मालिक साईं केॾी त तुंहिंजी महिमा आहे, कई झंगलनि में ऋषि मुनि साधु संत झंगलनि में भिटकदा वरिता आहिनि, प्रभु खे पाइण जे लाइ, रब खे पाइण जे लाइ झंगलनि में भिटकदा वरिता आहिनि, लेकिन उन्हनि खे रब नथो मिले। ऐं कोई आहिनि जेके दुकाननि ते वेही करे कारोबार करनि था ऐं उहो महान बणिजी वञनि था। उहो परमात्मा जी सभु लीला आहे, जंहिंजे मथां राज़ी थिए उहो अॻिजे त वाक़ई दाणा बि अॻिजी वेंदा, न अॻिजे त मणनि खे मोट थींदा। इन करे शल बसि परमात्मा खे इहा ई वेनिती करणी आहे, प्रभु परमात्मा शल राज़ी रहिजे असां ॾे, छो जो असां में अवगुण ई अवगुण आहिनि, गुण असांजे में कोई न आहे। असां हमेशह पाप में भरिया पिया आहियूं। इन करे असांजे पापनि न ॾिसी करे असांखे बख़्शीजईं, असांजे मथां रहमत कजांइ, पंहिंजी दया कजांइ पंहिंजी, जीअं असां पंहिंजे तुंहिंजे नाम सिमरन में, शेवा में, भक्ति में पंहिंजो जीवन गुज़ारे छॾियूं। इक़बाल जो हिकिड़ो शेर आहे, कोई जन्नत का तालिब है, कोई गम से है परेशान, कोई जन्नत का तालिब है, कोई गम से है परेशान, लोग सजदा करते हैं इबादत कौन करता है। इबादत जेको कंदो आहे उहो ई कामयाबु थींदो आहे। बाक़ी असां सभु सजदा कंदा आहियूं, मंदरु वेंदा आहियूं, बसि भॻवान खे मथो टेके करे, भॻवानु अॼु मुंहिंजो हे मसइलो थी हल कजांइ, सुभाणे भॻवानु मुंहिंजो हे मसइलो थी मूंखे हल कजांइ, 3 ॾींहं मुंहिंजो हे मसइलो हल कजांइ। इबादत न आहे थींदी असांखां, बसि सिर्फ़ु सजदो ई सजदो थींदो आहे। इन करे प्रभु परमात्मा शल बाज कजो, पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजे परिवार जो ख़्यालु रखिजो, सदाई नाम सिमरन सां जुड़िजो। जय जय समांधी वारा, जय जय समांधी वारा।